अस्सलाम वालेकुम। त सभ खां पहिरियों पंहिंजो नालो ॿुधायो, पोइ मसइलो ॿुधायो। वालेकुम अस्सलाम साईं, मुंहिंजो नालो खुरम अब्बास आहे। साईं राति मुंहिंजी दुकान में हणी आहिनि काट, जंहिंमें मुंहिंजो 6-7 लखनि जो मोबाइलनि जो सामान कढी विया आहिनि ऐं 2,40,2,45,000 कैश खई विया आहिनि। साईं मुंहिंजो हाणे इहो चवणु आहे DIG लाड़काणी खे ऐं SSP लाड़काणी मुंहिंजी इहा अपील आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे मुंहिंजो काज़ सॼो रिकवरी मूंखे कराए ॾेई वञे। जी दादा, तव्हां मोबाइल यूनियन जा सदर आहियो, छा चवणु चाहींदो? अदा ही राति मसइलो थियो आहे, असांजो दोस्त जो दुकानु भॻो वियो आहे। सरेआम बेखौफ़ थी करे उन्हनि भॻो आहे दुकानु, कोई चवण वारो कोन्हे को। 2 लखनि जी उनजी चोरी थी वई आहे। असां सभु दुकानदार दुकान पंहिंजा बंदि करे एतिजाजनि तौरु बीठा आहियूं त हीअ चोरी असांखे रिकवर कराई ॾिनी वञे। ॿी सूरत में असां एतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। जी दादा, तौफ़ीक़ पुलिस में पहुती आहे, जाइ वारदात ते उन्हनि सॼी इंक्वायरी पंहिंजी कई आहे, छा चवणु चाहींदो तव्हां? असांजे दुकानदार ज़ुल्म आहे वॾो। ॾिसो न कीअं दुकानु भॻो अथऊं, सम्झ में ई ॻाल्हि अचे आख़िर न थींदो छा? हक़ तो सरेआम दुकानु भॻो अथऊं। बेखौफ़ के माना के टेंशन आहे बग़ैर। चौकीदार अलाए किथे आहे, असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। पुलिस अलाए किथे आहे। हिन सां वॾो ज़ुल्म थियो आहे। 5-6 लख जी चोरी थी वई आहे, हिन जी घटि में घटि 2-2.5 लख पैसा विया। हिन सां इंसाफ़ कयो वञे जेतिरो थी सघे। जी दादा, पठान ही रते में का पहिरीं अनोखी वारदात न आहे। शहर में सरेआम चोरियूं पुरियूं धाड़ा लॻंदा रहंदा आहिनि। छा था सम्झो, हिन दफ़े हिन दुकानदार सां इंसाफ़ थींदो या न थींदो? यार इंसाफ़ पहिरियां त कोन थियो आहे असां सां। जॾहिं बि चोरियूं थियूं आहिनि दुकानदारनि खे वॾो ज़ुल्म आहे दुकानदारनि सां। सम्झो जॾहिं बि हिते वारदातियूं थियूं आहिनि, असां थाणनि जा चकर काटे काटे थकी पिया आहियूं, पर माना इंसाफ़ असां सां कॾहिं थियो कोन्हे। बाक़ी हाणे ॾिसूं था, वरी बि थाणे ते वञूं था ऐं SHO सां मिलूं था, वञी छा थो चवे। SSP लाड़काणो खे गुज़ारिश आहे त असांखे जेको आहे सो रिक्वायर कई वञे, असांजी जेका चोरी थी आहे, सम्झ वञूं था थाणे ते, ॾिसूं छा थो थिए।